नाज़रीन, सकरन में पेट्रोल जा अघ वधाइण ऐं वधंदड़ महांगाई सबब ग़रीब तबक़ो सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था रज़ा मोहम्मद सियाल जी ही रिपोर्ट। हुकूमत पाकिस्तान पारां पेट्रोल महांगो करे अवाम जे मथां हिकु वॾो बम केरायो आहे। अॻई हिते वॾी महांगाई आहे, वेतर महांगाई थी वई। अचो त हितां जी अवाम खां पुछूं त हू इन बारे में वधीक छा था ॿुधाइनि। जेको नोटिफिकेशन जारी थियो आहे, तेल महांगो थी वियो आहे, 3 रुपया पेट्रोल ऐं 3 रुपया डीज़ल चढ़ियो आहे। इमरान खान तबाही करे छॾी आहे ऐं हीअ आवाम एॾो परेशान थी वई आहे त हद खां वधीक। हीअ त खाइण लाइ त का शइ कान्हे। जिते असां वञूं था त उते इहो ई पिटको लॻो पियो आहे त एॾी महांगाई, हद खां वधीक महांगाई त हिनखे हुकूमत खे फिलफौर इस्तीफ़ा ॾियणु खपे। इमरान खान खे इस्तीफ़ा ॾियणु खपे। इहो पेट्रोल सस्तो करे कुझु असांजे लाइ, ख़ुदारा असांजे लाइ सोचो। असां काॾे वञूं? असां ग़रीब माण्हू, असां दिहाड़ी वारा, डेली कमायूं डेली खाऊं। हे पेट्रोल जो बोझ जेको आहे मैशियत पूरी खे हिलाए छॾींदो। महांगाई रातों ई राति 3 रुपया जेको हिन हुकूमत जेको पेट्रोल महांगो कयो आहे, अवाम लाइ हिकु वॾो अज़ाब आहे, वॾो बम आहे। हिनखे ईअं न करणु खपे। हे नाइंसाफ़ी आहे, ज़ुल्म आहे, अवाम सां बिल्कुलु ज़ुल्म आहे। हर शइ जो बहरान, खंड, हर शइ जो बहरान। हे हुकूमत फ्लॉप आहे। ये पेट्रोल सस्तो कनि त सही आहे, महांगो थी वियो आहे इलाही। सस्तो कनि त बहितर आहे, न त असां त वरी बि इहो साॻियो 30 रुपए विझराईंदासीं, भले केतिरो बि खणी महांगो कनि। 2-3 सां असांखे को फ़र्क़ु नथो पए, पर लाज़मी घटि करणु घुरिजे हिननि खे। अवां ॻाल्हियूं ॿुधियूं अवाम जूं। हिननि जो चवणु आहे त हुकूमत खे पेट्रोल में या ॿियनि शयुनि में सस्ताई करणु खपे। कैमरामैन काशिफ रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान टीवी न्यूज़, सकरन।